अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों चवंदा आहिनि त अगरि कंहिं शहर जी तरक़ी तव्हांखे ॾिसणी आहे त उन में दाख़िल थियण खां पहिरियां रोड रस्ता साफ़ सुथरा हुजनि त तव्हां यकीनन सम्झो त मजमूई तौरु सॼे शहर जी सफ़ाई सुथराई बहितर हूंदी। पर जेकॾहिं शहर में दाख़िल थियण सां ई गंदगी जा ढेर पिया हुजनि त सम्झी वञो त हितां जी इंतिज़ामिया नाअहल आहे। उन सिलसिले सां अॼु मुंहिंजो नवाबशाह वञणु थियो त यकीनन ॾाढो अफ़सोस थियो जो रोड जे ॿिन्ही पासनि ते फुटपाथनि ते गंदगी जा ढेर पिया आहिनि। उन्हनि ते किचिरो एतिरो गंद पियो आहे, मक्खियूं थियूं गड़कनि। ऐं उनखां अलावा काज़ी अहमद मोड़ ते जिते खाधे पीते जूं तक़रीबन शयूं ख़रीद कबियूं आहिनि, सब्ज़ी आहे, मच्छियूं आहिनि, गोश्त आहे, फ्रूट वग़ैरह आहिनि उते। ऐं वॾे हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त चंद क़दमनि ते ज़रदारी हाउस आहे ऐं उतां ई लंघ आहे हितां सभिनी MP MNS जो उन हाउस ते। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिननि खे ई शयूं नज़र नथियूं अचनि। अरबे रुपयनि जी बजट हुजण जे बावजूदि बि नवाबशाह जी कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे। किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं मुहर्रम जे हवाले सां सफ़ाई सुथराई जे लाइ ख़ासि उपाउ वरिता वेंदा आहिनि। पर अॼु अफ़सोस हाणे 8 मुहर्रम आहे पर हीअ शहर जी गंदगी तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जेको मौजूदा सदर पाकिस्तान आहे उन जो शहर आहे।